देते हो पान पया दिल पंध में आयूं आ कहेगा देते और इल्ले आए कुल्हते सजो लड्डो पा देते जागदा रहो कुल्हते सजो लड्डो पा देते खटण कमाइण तेड़ा ना की हलाए तो जार थी दे तू हड हलायूं अहिड़ा नायूं आ कया मान माण्हूअ जो हो खटण कमाइण तेड़ा नायूं हड हलायूं अहिड़ा नायूं रोटी पहिरें नंबर जा हुजणा आयूं तेड़ा नायूं हेड़ा बीठा तव हेड़ा कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते स्वागत जिंदाबाद कोट सजो आ कके असां अलाए केड़ो हशर कंदियूं अड़े शक न कर कर पक्का सामा ज़हर चाहे मिले पियारे छॾियांस कोट सजो आ कके असां शक न कर कर पक्का सामा हूंद में आयूं ओए शुक्र में कर मिला था थक्का सामा मीरज़ादी यो ख्वाब हो कूड़ ते हरदम संदरो आहे शौक मुहारत अड़े कूड़ ते हरदम संदरो आहे शौक मुहारत लिली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते सुहागणे सदको तो के कुरपत अड़े लिली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अदा के वरी वेसर जो दौरो तो पए दवा पी पुट इहा कुर्बानी मूंखे ई ॾियणी पवंदी अदा तो पीती जन मां पीती नज़रुनि में आ प्यार असांजो तुंहिंजी शादी सिर्फ़ मूंसां ई थींदी बेड़ो तेजल पार असांजो मूंसां शादी चवंदी करी ओ नज़रुनि में आ प्यार असांजो बेड़ो तेजल पार असांजो पंहिंजा वेरी थी पिया आहिनि सभिनी ते आभार असांजो अभी तुम्हें दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले रुन्नी आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते ताती वनी तातिया बावनी अरे रुन्नी आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते ओ रहीम जी माओ या दिल में आंध मांध आखिर आहे छाजी पर जोको ॾींहुं नथो गुज़रे वॾो थी पियो आहे मां चवां पई त ॾींहुं गुज़रे रहीम जे ॾाॾा खे हिते घुरायूं ऐं पंहिंजे सचे मुर्शिद खे हथ जोड़े ॿाॾायां पई त अलाह करे सोन जो देगड़ो असांजे पासे हुजे हाणे जेसिताईं सोन जे देगड़े जो ॾस पतो नथो मिले तेसिताईं दिलि खे सुकून ई न ईंदो असां सभु बांदर आहियूं वीचारा माई सुहागण सही थी चए जेकॾहिं तव्हां बांदर न आहियो त बांदर खां घटि बि न आहियो छा बाबा उन लिस्ट में असांजो नालो बि अचे थो ज़ाहिर आहे बाबा हाणे असांजी घटि हिन माई जी वधीक ॿुधंदो आहे पुट त आहीं पर नालायक पुट आहीं ॾाॾा तूं मूंखे बि कोन ॿुधाईंदे चाचा असां त खणी नालाइक आहियूं पर हिन न्याणी खे बि ॾस कोन ॾींदे बाबा भला सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त देगड़ो आहे हिन तरफ़िया या ओॾिया अरे रिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अरे रिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अरे वञो तव्हां वञी पंहिंजो कमुकार कयो छो मुंहिंजे मथां उभा लॻा बेटा सॼी राति हुननि मुंहिंजी निंड फिटाई हिते बि तव्हां मूंखे आराम करण बि नथा आख़िरकार घर छॾे वञा त मां वञा काॾे ओ अब्बा तूं काॾे न वञ हिते आराम करेंगे सिधड़ो हिकिड़ो कुर्ब कर अब्बा ओ अब्बा सोन जे देगड़े जो ॾस ॾे हीअं आराम करण जो राति ॾींहुं कचहरियूं कंदासीं उहो जेको तव्हांखे पुछणो आहे उहो मूंखां पुछो ओ चाचा मां तोखे वींजणो हणंदसि अरबाब तोखे ज़ोर ॾींदो रहीम तोखे मथे जी मालिश कंदो पर मेरे अल्लाह जे वास्ते सिर्फ़ इहो ॾस ॾे त इहो सोन जो देगड़ो तो लिकायो किथे आहे अम्मा छॾियो ॾाॾा खे
सॼी राति चाचा ऐं चाची ॾाॾे जो सिर खाधो आहे। हाणे वरी असां था हिनखे तंग कयूं। जेकॾहिं ईअं ई ॾाॾा खे उजागा ॾींदा रहियासीं न त चरियो थी वेंदो चरियो। ऐं जे चरियो थी वियो न पोइ ॾस किथां ॾींदो। तूं सही तो चई पुत्र, तूं सही तो चई, पर इहा ॻाल्हि है निभागा सम्झंदी कोन था। ठीक आहे मुंहिंजा अब्बा, तूं आराम कर, मां सदको वञाए। अब्बा तूं आराम कर। अरे छॾींदमि त मां आराम कंदुसि न। अचो त असां होॾे था वञूं। अब्बो आराम कर, सुम्ह मुंहिंजा अब्बा, सुम्ह। अचो वेहो हेॾे। मूंखे लॻे थो चाचा सोन जे देगड़े जो ॾस हुननि खे ॾेई आयो आहे, तॾहिं त नटाए थो। एतिरो तकड़ो ॾसु त बाबा बि उन्हनि खे कोन ॾींदो मीरज़ादी। मां जेसिताईं सम्झां थो। सॼी राति ॾाॾा जी निंड फिटाई अथनि। इन मां लॻे थो ॾाॾा खां ॾस पुछी पोइ हथु कढियो हुननि। अरे बाबा तूं वञी पर्दे खे कन लॻाए वे। खोटराई कंदा त आवाज़ ज़रूरु ईंदो न। एतिरा चरिया न आहिनि, जॾहिं बि खुटराई कंदा न त राति जो ई कंदा। हाल फसल में अञा घणी देर आहे। नहीं फसल आयो बीठो आ, हाणे लहण जी देर नाहे। यार दुआ कर त को फसल लहे हथुनि जा कन छिका त को खल साई दे। बाक़ी हिन महिल खीसे में ना कदा फूकू वारा बाबा दे हाल तो ते कुतन जी पछ कई रंदा। ईअं ई सम्झो त कुतनि जी पछ कई अथनि। दर दर जूं ठोकरूं ऐं रस्ता बि धूड़ वारा। ईअं न थींदो पोइ छा थींदो भा? दे हाल भला वार ठाराई दे ॾाढी। वार ॾाढी कोन्हनि ठाराइणा। थोरो फुहार हण त मुंहुं को ताज़ो थिए। तुबे में मुंहुं हणी हा त या धूड़ लही हा। बाक़ी हिन फुहारे सां त कान लहंदी। अब्बा थोरो घणो ताज़ो त थी वेंदुसि न। हली आ वेह ताज़ो कयां थो। मामा सम्झा थो त मुंहुं को 12 महीने धोई अलाए छा। ॿेर जा मुंहं ते असुल चापुर चढ़ियल अथई। हिकिड़ो दफ़ो शहर वञी फेशियल कराया त का मुंहं तां ॿेर लही। फेशियल को बीमारी जो इलाज आ को पियो? ओ या जेका मर चढ़ियल अथई न इन्हे जो इलाज अथई फेशियल। मर जीअं ई लही वई फेशियल लॻी हुई न असुल गोरो बाबू थी थिए। अब्बा इहो फेशियल त तुम्हारी मामी बि कोन करायो ऐं आऊं वरी कीअं कराईंदुसि? बाबा हे पढ़ो हणे जी केड़ी जरूरत हुई? इन्ही में असांजो कोडो कोने। हा अच्छा रुगो डो चाचा चाची जो भी ना है, तव्हां जो भी डो आहे इन में। तू तो समझनी आ त सजो डो असांजो आ, पर असां तुंहिंजा दुश्मन न सजण आयूं। हिकु चक्कर रुगो इहो सोन जो देगड़ो असांजे हथ अची वञे त पोइ इहो तुंहिंजो चाचो ऐं चाची असांजे पेरनि में हूंदा। असांजा हुननि जे मथां हुक्म हलंदा। अम्मा पंहिंजनि मथां हुक्म नाहिन हलाइबा। पंहिंजा चाचा पंहिंजा आहिनि। भाउ थी करे असांखे रतु जा ॻोढ़ा रोआरियो त अञा पंहिंजा। तुंहिंजी माउ सही थी चवई। हिकिड़ो भेरो रुगो सोन जो देगड़ो असांखे हथ अची वञे पोइ हुन अरबाब सां जहिड़ो मां हशर कंदो बूथ वारा पातर हणंदोमांसि। हिनखे ॿुधाईंदो त कीअं थींदो आहे भाउ सां जहिड़ो। बाबा जेकॾहिं उहो सोन जो देगड़ो हुन तरफ़ हुजे त पोइ? खुदा कर छोकिरी, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदी कर। हर वक़्तु इहा दुआ घुरंदी करे त खुदा करे सोन जो देगड़ो हिन तरफ़ हुजे। देगड़ो हिन तरफ़ ई पूरल अथई। बाबा भले असां सां न ठहंदो आहे, भले न ठहे, पर बाबा कूड़ कॾहिं बि न आहे ॻाल्हाईंदो। ऐं बाबा चयो आहे त देगड़ो हिते पूरल आहे त देगड़ो हिते ई पूरल आहे। तोखे पक है जेकॾहिं सोन जो देगड़ो हिते पूरल न हूंदई न त तोखे पूरींदीसां हिते। हा तोखे त वरी बहानो ॾे मूंखे हिते पूरणो आहे। ख़बर न आहे तुंहिंजूं नज़मूं अॼुकल्ह काथे। चाचा ओ चाचा थोरो निंड में आला सकरात में अब रही मैं चाचा त करे से। मां दादा निंड में आयो न कि निंड कान दे। अब्बा मानी पचाइया उथंदो त मानी खाईंदो न ऐं सोन जे देगड़े जो पतो बि पुछंदासूंसि। कोशिश करे ॾिसां मां, दादा उथी पवंदो। चाचा ओ चाचा चाचा उठ मानी खा। मार पैसे सभु ई नथो ॾे। अब रही मैं तोखे डेंबुनि जो मानारो किथे नज़र अचे थो? छो मां मनी वो मानारो डेंबुनि खुदो खणी आ त पोड़े जे कमीस में चलाईस त बन का अख पटी। अम्मा कल्ह चाचा ऐं चाची सॼी राति दादा खे अखी न हणण ॾिनी, तॾहिं त दादा जो इहो हाल आहे। वरी तूं निंड थी फिटाएसि त ॾाढा चरियो थी वेंदो। सुबुह जो सुतो आहे त पोड़े पासो ई न वरायो आहे। मूंखे त लॻे थो सकरात में आहे। अल्लाह साईं ॾाॾा जे सिर ॾे ख़ैर कंदो आहे मां। बसि अबा अल्लाह साईं तुंहिंजे ॾाॾे जे सिर जो ख़ैर करे। हिन वक़्तु तुंहिंजे ॾाॾे जे सिर जो मौत न हूंदो।
पर हिन पोड़े जे मौत जो ॿुधी शेरल मलूका तुंहिंजो पीउ ऐं मां थॾे ते ई दम ॾींदासीं ऐं हिन घर मां 5 जनाज़ा निकिरंदा। अल्लाह साईं सभिनी जे सिर ॾे ख़ैर कंदो आहे मां। अड़े अब्बा हिन वक़्तु असांजो न हिन पोड़े जे सिर जो ख़ैर घुर त मरण खां पहिरीं असांखे इहो ॾसु ॾे त सोन जो देगड़ो हिन लिकायो किथे आहे। ॾसु ॾेई पोइ अलाह खे प्यारो थिए हिन वारो मौत असां बर्दाश्त करे वेंदासीं। अरे छोरा तव्हांखे जेको कमु चयो सभु पूरो कयुव? हाँ खाधा पीता सभु तयार थी विया? हाँ फ्रूट धोई कटे ठाहे रखियो अथव? हाँ जूस ठाहे रखियो अथव? हाँ सब कम मुकम्मल आहे। हाणे कुछ देर आराम कयूं। आराम सॼी उमिरि कयो अथव। आराम छा कयूं पिया? होॾो महिमान था अचनि हेॾो तव्हांखे आराम जी लॻी आहे। हलो हली कम सां लॻो। मां पलण वञी आराम कयूं था घड़ी खनि। हाणे हिकिड़ो कमु कयो वञी दर खां ॿाहिरां बीहो। जंहिं महिल भोतार जी गाॾी अचण वारी थिए ऐं तव्हांजी नज़र पए गाॾीअ ते जल्दी अचे मूंखे ॿुधायो। छा भला ॿाहिरि दर खां बीहण लाज़िमी आहे छा? अरे भोतार जो ईंदो त उन जी ॼाण असांखे पिणे ॾींदो। हलो वञी कम सां लॻो। साल जवाब थो करे। हाला सिधी ये माई असांखे कान वेहण ॾींदी। उथो चलो। हलो 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 अम्मा अॼु मां कीअं बि करे भोतार खे दिलि जो हवालो ॾेई रहंदसि न त मां कुंवारी रहिजी वेंदसि। जल्दी कर जल्दी कर। ईअं न थिए त असां सोचींदा रहिजी वञूं भोतार कंहिं छोकिरीअ सां निकाह करे अचे हिते वेही रहे। सुहागण चवंदी आहे सच तॾहिं लॻंदो आहे सभिनी खे मच। ईअं न त मच असांजे लाइ ॿरी वञे। सॼी उमिरि उन ॿारण में ॿरी नास थियो। अब किया प्यार जो प्यार जे यार को अचियो पैसा लिकाया वरी। उस्ताद गुलू मुबारक हुजनी कमु थियो। सोना तो को लबियो था। सम्झ त 10 मिली वियो आहे। राति इन देगड़े जी खोटराई कंदासीं। सुभाणे तुंहिंजे दुकान लाइ सिरनि जो ऑर्डर ॾींदुसि। सुबुह सिरनि जो ऑर्डर ॾियण हलंदे या शाम जो? ओ चरिया सुबुह जो मां सोन जी ज़री खणी शहर वेंदुसि। कुझु छो सॼो देगड़ो खणी वञ। कुझु बा छा थींदो? तोखे कहिड़ी ख़बर? हेतिरी जे करी मुंडरी ठहराए न त 40-50 हज़ार लॻी थो वञे। मां शेर सोन जो खणी वेंदुसि। सम्झो त 50-60 लख थी वेंदो। 50-60 लख वो जो दुकान 8-10 लख में असुल बंदि थी थो तयार। अरे सिर्फ़ तुंहिंजो दुकान न मूंखे पंहिंजो बंगलो बि ठाराइणो आहे। उन लाइ बि सिरनि जो ऑर्डर ॾियणो आहे। सही आहे सही आहे। पोइ ॿई गॾिजी कमु शुरू कराईंदासीं न। हेॾा तुंहिंजो बंगलो बि तयारु हेॾा वरी मुंहिंजो दुकान। हाणे तूं हीअं कर सुभाणे कंहिं राज़े खे घुराए पंहिंजे दुकान ते हिसाब कराए त सिरूं केतिरो ईंदियूं। तूं असुल घबराई न। मां त सुभाणे चरियूं ई खोटराए थो छॾियां। अरे चरियूं पोइ खोटराए जाए। पहिरियां तूं सिरनि जो हिसाब कराए 2-3 पठा घुमी अचो त सिरूं कंहिंजे बठे ते भलियूं पयूं आहिनि। जिथां असां सिरूं लारायूं कमु हिकु दफ़ो कबो आहे बार बार न। सिरूं हाई लेवल जो हथु कर। इहो समूरो कमु तूं मूं ते छॾे ॾे। इहो ॿुधाए त पैसा घणा अथई? पैसा यो सिर्फ़ु अॼो को ॾींहुं सुभाणे मां लखापति थी वेंदुसि। हा सुबुह खां वठी इतबार कंदे हे 350 रुपया कमाए सुबुह खां वठी। हेॾे कर हे वठु तूं 50-300 मान। भला पैसा विया पर भला दुकान त पको थी थो। ख़ैर अम्मा हाणे त भोतार मूं तरफ़ ख़्याल बि कोन कंदो। अम्मा तूं परेशान न थी। इहा छोरी हितां भॼी जान छॾाईंदी पर थोरो सब्र तहमुल सां रखो। लाहत जे मां तुंहिंजी शादी भोतार सां न करायां न त मुंहिंजो बि सुहागण नालो न आहे। सुहागण चवंदी आहे सच पोइ भली लॻे कंहिंखे मच। अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते
एड़न ख्यालन में घुमो हां उठी पोता तो जेको हल हल बोले छटरो हां बाबा अच्छी हुई मुंहिंजी मेहमान सिस्टर हां सिस्टर आया ओ बोला ए तेरा छटरायो गिटिया में चला तेरो पावे तेरा गिटिया चाचा चाचा दे खबर अमीर ज़ादी दे खबर बाबे जी खिदमत चाकरी कई थई ना अबो बुख ते सुतो पियो आ मानी ॾिनी थसी धूड़ मानी खाधी थी छो ओड़े खे हुन लाश करे मोकिलियो आहे। छा बाबो गुज़ारे वियो गुज़ारे त नाहे वियो पर आहे सकरात में ॾिसीस। अब्बा ओ अब्बा अब्बा ॾिस मां तोखे चयो न त बाबो सकरात में न निंड में हेड़ी निंड जीअं आयो आहे त 5 मिंट बि अखि न खोलियो अथसि। भाई वो अब्बा हां सही आ हाणे त पक थिए न सकरात वारो माण्हू नाहे ॻाल्हाईंदो रात सॼी पंहिंजी आ जेसिताईं ॾसु न ॾींदो कोन छॾींदासींसि हींअर बाबे खे निंड करणु ॾे सुर परते त गॾिजी वियऊं इंतज़ार जो मज़ो ई पंहिंजो आ काथे त मन मालिक करे न बोरची खाने जे पहाड़ में देगड़ो हुजे त को ॿ लपा हणी कढी वठां अम्मा कावड़ ते काबू रख कावड़ अकुल जे लाइ उॾही आ खाई चटे वेंदी आ अकुल खे कुछ होश खो कम वठो अम्मा मूंखे हींअर जो हींअर छॾे अच घर पोइ तुंहिंजी मर्ज़ी तूं शाम ताईं वेठी हुजो। ओ अम्मा कुछ थोरो त होश कर न ईअं जे असां निकिरी हलिया वञूं भोतार चवंदो त हिननि खे मुंहिंजे महिमान जो अचणु ॾाढो ख़राबु लॻो। अम्मा हाणे त भोतार मूं तरफ़ ख़्याल बि कोन कंदो। अम्मा तूं परेशान न थी इहा छोरी हितां भॼी जान छॾाईंदी पर थोरो सब्र तहमुल सां रखो लाहत जे मां तुंहिंजी शादी भोतार सां न करायां न त मुंहिंजो बि सुहागण नालो न आहे सुहागण चवंदी आहे सच वो भली लॻे कंहिंखे मच मां इन्हे खे अहिड़ा टांडा ॾींदसि जो छोरी पेर ई न खोड़ींदी। अम्मा मूं त आसरो लाहे छॾियो आहे हाणे जेकॾहिं तुंहिंजी दिलि में का उमेद आहे त ॿी ॻाल्हि आहे मूंखे घर छॾिया बसि। इहा छोरी जिन पेरनि ते आई आहे हिते इन्हनि पेरनि ते वापसि कंदीसांसि। अम्मा अच त हलूं भोतार वटि घड़ी खनि वेहूं उन खां पोइ घर हलूं थी पियो मां हाणे हलाए थी पई तूं अच। अचां थी अचां मां बि ॾिसां त हीअ कीअं थी कढे हुनखे घरां। हुननि दुश्मननि जे घर में तोखे पैर रखण जी इजाज़त कान ॾींदसि। अम्मा त मां वरी कहिड़ो चाचा ऐं चाची ॾे पई वञा मां त ॾाॾा सां पई मिलण वञा न। मूंखे ख़बर आहे त तुंहिंजो ॾाॾे लाइ केॾो हाँ फाटे थो उन लाइ एॾी मांदी आहे न त इहो ॾाॾे ॾेॾर हिते हूंदो सुभाणे दिलि खोले कचहरी कजांसि बाक़ी हुननि जे घर मां हरगिज़ वञण कोन ॾींदसि। मलुकान हे सब सामान खणी आयो आहे हे कोट दे हे रंगो हाणे ठोट हिते कोट देबड़ो कढो चङो थो यार दई। हा हा महिनत कर खबर पवंदी इन्हनि खे मीरी वारनि खे त देगड़ो कंहिंखे थो मिले बसि रुगो दुआ कर त अॼोकी राति खेरनि सां गुज़री वञे। हाणे सिज तो लहण ते आहे रात अख लॻंदी त ॼणो सुबुह थी वई। अख लॻंदी त सिजो भरंदो न मुंहिंजी त सॼी राति जाॻंदे ई गुज़रंदी आहे। केरल मां त अॼु बि सॼो ॾींहुं वेही सोचियो आहे त असां कहिड़े रंग जी कार वठूं असांजो बंगलो कहिड़ो हुजे। मां सोचियो आहे न त कार वठंदुसि अछी कलर न बाबा न अच्छे रंग जूं कारूं न घणनि माण्हुनि वटि आहिनि असां अच्छे रंग जी न वठंदासीं
असां वठंदासीं कारे रंग जी, उहा वधीक भली हूंदी आहे। छोरी तूं त वॾी शौक़ीन आहे कारे कलर जी, कपिड़ा बि कारा पातल, वरी गाॾी बि कारी वठंदे, थोरो बूथ ज़ाहिर हूंदी। मूं शहर में हिकिड़े ॻाढ़े रंग जी कार ॾिठी, उन ॾींहं खां वठी दिलि में बास बास छॾियमि त वठंदमि त ॻाढ़ी कार वठंदमि। इन जे करे चवां थी कार वठंदासीं त ॻाढ़े रंग जी वठंदासीं। निभागी जॾहिं तोखे ॻाढ़े कलर जी कार पसंदि हुई त जीअं मां शहर वयूं पिया त मूंखे चई छॾिया न त मूंखे ॻाढ़े कलर जी कार पसंदि आहे, त उते मां वरी हिते उते जाती हणा मथां ॻाढ़े कलर जी कार नज़र अचे हा त वठूं अचां। हाणे ख़बर ई न आहे हाणे ॻाढ़े कलर जी कार पंहिंजे शहर में मिले अलाए न मिले। ठीकु आहे न त पोइ कराची हलंदासीं, उतो ॻाढ़े कलर जी कार वठंदासीं भली। बसि तव्हां रुॻो दुआ कयो सुभाणे राति सोन जो देॻड़ो असांखे हितां मिली पवे, कारी कारियूं वठंदासीं, बंगला वठंदासीं, ऐश कंदासीं। इहे छा शादी? हा मां, छो न, बस इच्छो तो देगड़ो निकरे, खोट रमा शुरू कर। हा छो न, इंशाल्लाह कलाक खां पोइ हीअं देॻड़ो खुलियो पियो। सिस्टर, ये है असांजी नंढड़ी काइनात जंहिंमें सभु असीं प्यार मोहब्बत सां हिते रहंदा आहियूं। उम्मीद आहे त मुंहिंजो ही नंढड़ो आखिरो तव्हांखे पसंदि आयो। तमाम सुठो, न रुगो ही मूंखे तव्हांजो आखिरो पसंदि आयो आहे, पर ही सभु मूंखे पसंदि आया आहिनि। एक्चुअली हिननि मुंहिंजी ॾाढी इज़त कई आहे। असांजे भोतार जहिड़ो माण्हू सॼी दुनिया में को मिलंदो ई कोन, ॿियो को अहिड़ो माण्हू थी ई नथो सघे पियो। मोहबती, खिलणो, ॻाल्हाइणो, उथण वेहण जो भलो, भोतार असांजो ॾाढो मोहबती माण्हू आहे। कहिड़ी नेकी करे कहिड़ी कयूंसि। भोतार हाणे असांखे इजाज़त। छा ही हिते न आहिनि रहंदियूं? असांजो घर भर में आहे। ही हिते नौकरियाणियूं आहिनि, हितां जो कमकार कंदियूं आहिनि छा? असां भोतार ॾे कुर्ब करे ईंदियूं आहियूं, नौकरियाणियूं न आहियूं दीदी। ठीक आहे माई सुहागण, तूं भली हल, पर सुबुह जो सवेर अचिजांइ। ॾिसींदी न हे सिस्टर मुंहिंजी महिमान ख़ासि आहे। हा हाज़िर ईंदियूंसीं, सुबुह महिमान खे ॻोठ बि घुमाईंदियूंसीं। बाबा हाणे न दिमाग़ड़े ते ज़ोर ॾेई एतिरो ॿुधाए त इहो पूरे कहिड़ी जाइ ते आहे। पुट घर में अलाए केतिरा मिटीअ जा भरा विझणा आहिनि, हाणे त इनखे खूह जेतिरो खोटाइणो पवंदो। अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते, अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते। निंढड़ी पूरी थी? जिथे निंड पूरी थी आहे, तव्हां छॾी दो त मां निंड कंदो न। दादा निंड कर, जेतिरी वणे निंड कर, असां तोखे रोकियो थोड़ा ई आहे। निंड मां ज़ोरीअ उथारियो अथव, अञा चओ था त निंड पूरी न कई आहे। चाचा उथारियो आहे त मानी खाई वठ, सुकी वई आहे सॼी मानी, पोइ भली न सुम्ही पए। पोइ जल्दी खणी अच भला मानीअ मां। वारो कर मीरज़ादी, बाबे खे मानी खणी ॾे त वरी न हिते सुक थी वञे निंड में। छा तव्हां मानी न खाईंदव छा? बाबा असां सभिनी मानी खाई ड्रॉ कई आहे, हाणे तुंहिंजो वारो आहे, खणी थी अचई नोणे। मानी भला सुकी पठू थी वई आहे, सुबुह वारी पकल आहे छा? न चाचा, मानी त कलाक पहिरियों पचाई अथनि। बस पोइ जल्दी सुकी वई। दादा शाम जा 6 था थियनि। इन जो मतिलबु त तव्हां सॼो ॾींहुं मुंहिंजे मथां पारो ॾिठो आहे। सदको वञाए मुंहिंजा आपा, जेसिताईं सोन जे देगड़े जो ॾसु नथो ॾिए न, असां तोखां इंच बि परे न वेंदासीं। दादा मानी खाई वेठे, जिथे देगड़ो पूरियल आहे न उहा जाइ ज़रूरु ॿुधाईंदो। ईअं न दादा? पुट निंड मां उथियो आहियां, दिमाग़ कमु नथो करे त देगड़ो किथे पूरियल आहे। सोचे वठ चाचा, तकड़ न आहे, सोचे वठ तूं। अब जेकॾहिं तव्हांखे मूंखां ॾसु इहो पुछणो आहे न त हिन महिल न, राति पुछिजो। चाचा
तोखे एतिरी त ख़बर हूंदी न त देगड़ो घर जे कहिड़ी तरफ़ पूरियल आहे। अमा मूंखे एतिरी ख़बर आहे त सोन जो देगड़ो ओभर खां पूरियल आहे। हाँ ओभर जे तरफ़ ओभर तरफ़ त असांजो घर आहे। ओ शुकुर थी मुंहिंजा मालिक करोड़पति अम्मा करोड़े कर में तुंहिंजो। आहिस्ते बाबा आहिस्ते, सॼे ॻोठ खे ॿुधाईंदे छा? इहा थी मुंहिंजे सचे मुर्शिद जी करामत। ओ अब्बा हाणे न दिमाग़ड़े ते ज़ोर ॾेई एतिरो ॿुधाए त इहो पूरियल कहिड़ी जाइ ते आहे। पुट घर में अलाए केतिरा मिटीअ जा भरा विझणा आहिनि, हाणे त इनखे खूह जेतिरो खोटाइणो पवंदो। ओ अब्बा मां सॼे घर खे उबटाए छॾींदुसि, तूं रुॻो जॻह ॿुधा। पुट फ़िलहाल त मुंहिंजो दिमाग़ कमु कोन थो करे, इहो पोइ पुछिजो। छोकिरी थांव खण बाबा। इहो बि शुक्र आहे त देगड़ो असांजे तरफ़ पूरियल आहे। अॼु न त सुभाणे मिली वेंदो। पहलवान अचे उहा फाथो अथई, अहिड़ो तंग कयो त भाई पहलवान खे रोज़ सॼो पाड़ो खिलेसि थो। चवां थो बाक़ी 27 ॾींहं 26 ॾींहं। ओ गुलू गुलू होय अबा ॾिस त दर ते केरु आहे। अम्मा पहलवान जो आवाज़ थो लॻे। अबा कहिड़ो आहे? पहलवान आहे छा? हाओ हाओ पहलवान ओ हली आ। भाई सुहागण ऐं तो वटि गुलू जी दां खणी आयो आहियां। गुलू मूंखे ॾाढो तंग कयो आहे। हा बा तंग कयो थी पहलवान खे? अम्मा तूं जेको चवंदी उहो ई न्यापो ॾींदो आहियां। हिनखे पैसनि जी यादगिरी ॾियारींदो आहे न। पोइ इन में कहिड़ो ग़लति थो करे जो दाह खणी पहुतो आहे? वॾो गंद थो करे। हिनखे समझाए छॾ हिनखे, न त मुंहिंजे हथां पादर खाईंदो। छो पादर खाईंदो? हा हिनखे तो छोरो शिनू सम्झो आहे या नंढड़ो को सम्झो आहे? मां अञा ज़िंदा सलामत वेठी आहियां। हथ तलाइसि। गुलू खे समझाइण जे बजाए मुंहिंजी गिची में थी हथ विझी। न तव्हांजा मूं वटि के रोक पैसा रखियल हुआ छा जो एतिरो गिची में थी पई? बाक़ी 24 ॾींहं मूंखे हर ॾींहुं यादि अथई। मिली वेंदा तव्हांखे पंहिंजा पूरा पैसा मिली वेंदा। पोइ चाहे मूंखे ज़मीन खपाइणी पए या पंहिंजो घर खपाइणो पए, तव्हांखे पंहिंजे टेम ते पैसा मिलंदा। अलाह कंदो घर बि खपाईंदे ज़मीन बि खपाईंदे त बि असांजो कर्ज़ लाहींदे। इन खां पहिरियां जेकॾहिं गुलू मूंखे वाट वींदे ईंदे वींदे तंग कयो न त कोई टंकू बाहूं भगल हूंदसि। हल हल मां को तो हथ जा तोराई तो तंगू बाहू भगल हूं असा को कमजोर हूं अम्मा जो वेठी आ। अदा तू भी अजायो तंग छो तो करीस? सुठो तो करेस पियो जे ये तपाइस न त हे पैसनि जी गण ई न करे। जॾहिं ये पाचन में हथ हूंदसि न तॾहिं वञी पैसनि जी गण कंदो। अम्मा मुंहिंजो पाचे में हथ हूंदुसि सुन तूं ख़बर आई न उहे 26 ॾींहं त पचा आहिनि पैसा त असांखे मिलंदा न। पापा अचिया मीरज़ादी पापा वठी आयो आहियां। चाह तयार कई अथई? हा हा चांहि बि तयार आहे। बाबो नज़र को नथो अचे। चाचा ॾाॾा खे वठी वियो। 2 मिंट त बाबे खे विहारियो आहे। चाह त पियारियो आहे बाबे खे। तूं त चांहि पीअण जी ॻाल्हि तो करे, मुंहुं धोइण जी बि चाचा खे मोहलत कोन ॾिनई। ख़बर आहे मीरज़ादी, हाणे भली बाबे जाॾो मुरलियूं वॼाईंदा वतन। मिल्कियत वारो देगड़ो असांजे पासे आहे। पोइ बाबे खे रहण में अधे शेरल खे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? इहो त आहे अरबाब, जेसिताईं सोन जो देगड़ो मां पंहिंजी अखियुनि सां नथी ॾिसां तेसिताईं मुंहिंजे दिलि खे सुकून न मिलंदो। अम्मा ॾाॾा चए पोइ खूह जेतिरो हेठि खोटणो पवंदो, पोइ छा सां खोटींदासीं? ओ पुट रहीम, इन जे बंदोबस्त लाइ मां वञा थो शहर, सामान वठी थो अचां। पर ॻाल्हि ॿुध, इहा खोटाई असांखे राति जो करणी पवंदी छो त ॾींहं जो ॿार पाड़े जूं मायूं सभु असांजे घर ईंदियूं आहिनि। इहा ॻाल्हि ओसि ताईं राज़ में रखणी आहे जेसिताईं इहो सोन जो देगड़ो असांखे हथ नथो अचे। ईअं ई कंदासीं। सुभाणे तूं औज़ार वठी आ, सुभाणे राति खोटराई जो कमु शुरू कंदासीं। अचो मूंसां अचो हिता छोरा। हां हिते हां हिते अब हिते हिते भी हां हिते नहीं बाकी हिते ओ हिते हां हिते इतने भी नहीं इतने पर नहीं पर तो थोड़ा सा छमी न बोले
कयो ओ हिते सही वही क्यों न पक्का पक्का हिते बिना है होते बिना है होते बिना है आखिर आहे काथे असल में पुट मुंहिंजो दिमाग़ कमु नथो करे पियो ॾाॾा त पोइ दिमाग़ ते थोरो ज़ोर ॾियो न अमा दिमाग़ ते ॾाढो ज़ोर ॾिनो आहे पर चवंदा आहिनि आहे पीरी 80 मत खसी इन करे सोन जो देगिड़ो पूरियल हिन तरफ़ आहे पर हाणे इहो सम्झ में नथो अचे त कहिड़े हंधि पूरियल आहे चाचा वरी बि थोरो सोच इन दिमाग़ ते ज़ोर ॾे त आख़िर देगिड़ो पूरियल काथे आहे अमा दरअसल ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो दिमाग़ कमु करणु छॾे वियो आहे पर हाणे जेकॾहिं तव्हां बादामनि जो हलवो मखण में ठाहे ऐं मूंखे खारायो था न 2-3 ॾींहं रुगो त पोइ मुंहिंजो दिमाग़ कमु कंदो आहे असांखे घर में खाइण जे लाइ अटो कोन्हे अबे खे बादाम जो हलवो ठाहे ॾियो सचे गिह जो पोइ तो बि सोन जो देगिड़ो हथु कयो परे थी मूंखां मलूक हाणे आख़िर तूं ॿुधाए कहिड़ो हलो कढूं इन मसइले जो छा वरी छा कंदासीं इन पेटीअ लाइ बादाम जो हलवो ठाराइणो ई पवंदो अचो अचो हाणे अंदरि अचो हल हाणे हलो मिलियो सोन जो देगिड़ो ठीकु आहे बा मां हाणे तुंहिंजे लाइ हलवो ठाराए थो हा पोइ बादाम वारो हलवो सचे गिह में ठाराइजां मुंहिंजे लाइ हो बा हा चल जेकॾहिं भूतार सां तो ज़बान कई आहे न त 5000 त ॾियणा पवंदई जॾहिं तूं ज़बान तां फिरे त पोइ भूतार वटि लॾो लाहे वञी वेही रहंदुसि तूं मुंहिंजो पटको लाराइण लाइ भोतार खे दाह त ॾेई आयो आहीं न ए मुतबर अञा पटको लथो त कोन अथई न भोतार जे रुख त मां चढ़ियो ई न आहियां जंहिं ॾींहुं भोतार जे रुख चढ़ियुसि त पटके लाहण में भोतार देरी कान कंदो इन जो मक़सदु त तूं मूंखे 5000 कोन ॾींदे न हिकिड़ा 5000 मूं तोखे माफ़ कया वरी ॿिया रोब सां वठण आयो आहीं हलो नथो ॾियां छा कंदे मां कुझु कोन कंदुसि जेको कंदो भूतार कंदो मां वञा थो भूतार ॾे पीउ काॾे थो वञी न पाण पुछड़ो थी न असांखे पुछड़ो करा पोइ ॾींदो पैसा हिन वक़्तु मां खीसे में खणी त कोन आयो आहियां पोइ तुंहिंजो घर कहिड़ो परे आहे हलूं था ॻाल्हि त ईअं थो करी ॼण मुंहिंजे घर में पैसा रखी वियो हुजी जेके ॾियण लाइ आयो हैं उहे पैसा उहे मूं दुकानदार खे ॾेई छॾिया खंधो सिधो कयुमि जॾहिं खंधो सिधो कयो अथई त पोइ वखर खणाए ॾे न यार तूं त असुल सफ़ा ॾाटे में लॻी वियो आहीं मां सम्झी वियो आहियां तूं पैसा कोन ॾींदे मां वञा थो भोतार ॾे 2 ॾींहं सब्र कर हथ पैर हणी तोखे करे ॾींदुसि ठीकु आहे 2 ॾींहं यानी 2 ॾींहं सिर्फ़ 2 ॾींहं मूं वांगुरु 2 साल न कजां तोखे 2 ॾींहंनि में पैसा मिली वेंदा इहे 2 ॾींहं बि गुज़री वेंदा पुट ऐं वॾो पुछड़ो